अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह माइदा मदनी सूरत आहे। हिन जो अध खां घणो हिस्सो मदीने में नाज़िल थियो हो ऐं कुछ आयतूं मक्के में नाज़िल थियूं, पर उन जे बावजूद भी हिन खे मदनी चयो वेंदो आहे छो हर उहा सूरत जेका हिजरत खां पोइ नाज़िल थिए, अगर उन जो कुछ हिस्सो मक्के या मदीने खां ॿाहिरि नाज़िल थिए त उन सूरत खे मदनी सूरत चयो वेंदो हो। हिन सूरत में 120 आयतूं आहिनि ऐं 16 रुकू आहिनि। हीअ सूरत या अय्युहल्लज़ीना आमनू खां शुरू थी आहे। कुरान पाक में 88 दफ़ा या अय्युहल्लज़ीना आमनू आयो आहे, जंहिंमां हिन सूरत में 16 दफ़ा आयल आहे ऐं 10 दफ़ा सूरह बकरा में आयल आहे। कुरान पाक जी आख़िरी आयत भी हिन सूरत में आहे। इन लाइ हज़रत आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी त सूरह माइदा आख़िरी सूरत आहे कुरान पाक जी सूरतुनि मां। इन लाइ हिन में जेको भी हलाल पायो था उन खे हलाल समझो ऐं जेको हिन में हराम करार ॾिनो आहे उन खे हराम समझो। ऐं इन ॻाल्हि ते हीअ ॻाल्हि चई वई हुई त अहकाम महकुम आहिनि, उन्हनि में को मनसूख नाहे, छो जो आख़िरी सूरत आहे ऐं हिन में ख़ासि तौर ते हराम ऐं हलाल जे बारे में काफ़ी शयूं मिलनि थियूं। सो जेको कुझु हिन में चयो वियो आहे उहा हक़ जी ॻाल्हि आहे। हिन सूरत में हलाल ऐं हराम जो ॿुधायल आहे ऐं रिवायत में अचे थो त पंहिंजनि मर्दनि खे सूरह माइदा सेखारियो ऐं पंहिंजियुनि औरतुनि खे सूरह नूर सेखारियो। सूरह नूर भी मदनी सूरत आहे, पर उन में घणा अहकाम औरतुनि मुताबिक़ आहिनि ऐं सूरह माइदा मदनी सूरत आहे, पर घणा अहकाम मर्दनि लाइ आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, पंहिंजे इकरारनि, अहदनि ऐं अंजामनि खे पूरो करियो ऐं जेके बंदिशूं अव्हां ते लॻाइजनि थियूं उन्हनि जी पूरी पाबंदी करियो। तव्हां लाइ चौपाया जानवर हलाल कया विया आहिनि सवाइ उन्हनि जानवरनि जे जिन बाबति तव्हांखे हुकुम पढ़ी ॿुधाइजे थो। जॾहिं इहराम जी हालत में हुजो त शिकार करण हलाल न समझो ऐं बेशक अल्लाह जेको चाहे थो सो हुकुम करे थो। ए ईमान वारो, अल्लाह जे नाले थियल शयुनि यानी शआइर जी बेहुरमती न करियो ऐं न कि शहरुल हराम यानी हुरमत वारनि महीननि जी यानी रजब, ज़ुल्क़द, ज़ुलहज ऐं मुहर्रम जे महीननि में का बि जंग या जदाल न कयो ऐं न कि हज जे कुर्बानी वारे जानवर जी बेहुरमती ऐं न कि उन्हनि जानवरनि जी जिन जी गिचीअ में अल्लाह जे नज़रानी जा पट्टा या निशानियूं ॿधल हुजनि ऐं न काबे ॾांहुं सफ़र करण वारनि जी जेके पंहिंजे पालनहार खां संदसि फज़ल ऐं रज़ा जा तालिब आहिनि। ऐं जॾहिं हलाल थियो यानी इहराम लाहियो त भले शिकार करियो ऐं जे क़ौम अव्हां खे तहज़ीम वारी मस्जिद यानी मस्जिदुल हराम खां रोकियो हो उन्हनि जी दुश्मनी ऐं बदिले वठण जी तमन्ना या ख्वाहिश अव्हां खे उन्हनि सां ज़्यादती करण या हद खां लंघण ते न उभारे, अव्हीं नेकी ऐं तक़वा जे असूलनि ते हिक ॿिए जी मदद करियो ऐं गुनाह ऐं ज़ुल्म या ज़्यादती करण में ताउन या हिक ॿिए जी मदद न करियो ऐं अल्लाह खां ॾिजो, बेशक अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ बि आहे। मुसलमानो, अव्हां ते हराम कजे थो मुर्दार जानवर ऐं सीर वारो रत ऐं सुअर जो गोश्त ऐं उहो जानवर जंहिं ते अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए कंहिं जो नालो पुकारियो वञे, यानी उन ई जानवर जो गोश्त जंहिं खे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं जे नाले ते कुठो वञे ऐं घुटजी मुअल ऐं धिको खाई मुअल ऐं मथां जाइ तां किरी मुअल ऐं सिंग लॻी मुअल या टक्कर लॻण बाबति मुअल ऐं उहो जानवर जंहिं खे कंहिं फाड़ींदड़ जंगली जानवर खाई मारियो हुजे सवाइ उन जे जो उन खे जीअरे ई ज़िबा कयो हुजेव ऐं जेको जानवर गैरुल्लाह जे नाले खां कंहिं ख़ासि जॻहि ते ज़िबा कयो वञे ऐं उहो जानवर जेको कुड़ा या क़िस्मत जी आज़माइण ख़ातिर तीरनि सां मारियो वियो हुजे, इहे सभु गुनाह ऐं नाफ़रमानी जा कम आहिनि। अॼु जिन कुफ्र कयो से बिल्कुलु अव्हां जे दीन खां नाउमीद ऐं मायूस थी विया, तंहिं करे उन्हनि खां न ढिॾियो ऐं मूं अल्लाह खां ई ढिॾियो। अॼु मूं अव्हां जे दीन यानी दस्तूर या ज़िंदगीअ जे ऐन खे अव्हां लाइ मुकमल कयो ऐं मूं अव्हां ते पंहिंजी नेमत शरीयत पूरी कई ऐं मूं अव्हां लाइ इस्लाम खे मुकमल ज़ाब्ता हयात यानी ज़िंदगी गुज़ारण जो तौर तरीक़ो पसंदि कयो। पर हा, जेकॾहिं को बुख जी वॻे लाचार थिए ऐं उन्हनि हराम कयल शयुनि मां का शइ खाई विझे सवाइ उन जे जो हुन जो गुनाह ॾांहुं लाड़ो न हुयो ऐं बेशक अल्लाह माफ़ कंदड़ ऐं निहायती रहम करण वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि था त संदन लाइ छा छा हलाल आहे, खेनि ॿुधाए त तव्हां लाइ सभु पाक शयूं हलाल कयूं वयूं आहिनि ऐं तव्हां लाइ शिकार थियल जानवर बि हलाल आहे। जेको तव्हां जो शिकारी या पालियल जानवर शिकार करे
जिन खे अवां सिख्या ॾिनी आहे। जीअं अवां खे अल्लाह शिकार करण जो इल्म अता फरमायो आहे, शिकारी जानवर खे छॾण वक़्तु अल्लाह जो नालो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई शिकार पकड़ण लाइ छॾियो। पोइ हू जेके पकड़ीनि या रोके रखनि सो खाओ ऐं उन ते अल्लाह जो नालो वठंदा करियो ऐं अल्लाह खां डिॼंदा रहो। बेशक अल्लाह जल्द हिसाब वठण वारो आहे। अॼु अवां लाइ सभु पाक शयूं हलाल कयूं वयूं ऐं अहले किताब वारनि जो खाधो पिणु तव्हां लाइ हलाल आहे ऐं तव्हांजो खाधो उन्हनि लाइ हलाल आहे। ऐं पाक दामन मोमिन औरतूं ऐं उन्हनि जूं पाक दामन औरतूं जिन खे तव्हां खां अॻु किताब ॾिनो वियो आहे, यानी अहले किताब जूं पाक दामन औरतूं बि तव्हां लाइ हलाल आहिनि, बस शर्त तव्हां उन्हनि खे हक़ मेहर ॾियो ऐं निकाह जी क़ैद में आणियो। पाक दामनी मक़सद हुजे ऐं न बदकारी या गुझी दोस्ती रखंदड़ थियो। ऐं जेको बि ईमान यानी उन जो हुकुम कयल तरीक़े ते हलण खां इनकार कंदो त उन जो अमल या सभु कुझु कयो कमाए आख़िरत में खसारे ऐं ॾी वाले वारनि मां हूंदो। ए ईमान वारो, जॾहिं निमाज़ लाइ उथो त पंहिंजा मुंहं ऐं हथ ठूंठनि ताईं धोयो ऐं मथनि ते मसा मख करियो ऐं पंहिंजे पेरनि खे भेॾियुनि ताईं धोयो। जेकॾहिं तड़ जी हालत में या मथे मेरा हुजो त वेंझी पाक थियो। जेकॾहिं अवां बीमार आहियो ऐं पाणी जो इस्तेमाल ख़तरे खां खाली न हुजे या मुसाफ़िरीअ जी हालत में हुजो या तव्हां मां को पैखाने मां थी अचे या तव्हां ज़ालुनि सां सोहबत कई हुजे ऐं अव्हां खे पाणी न मिले त पाक मिटीअ सां तयम्मुम करियो ऐं उन ते हथ हणी पंहिंजे मुंहं ऐं हथनि ते मसह यानी मख करियो। अल्लाह अव्हां ते दीन में कंहिं बि तरह जी तंगी करणु नथो चाहे, बल्कि हू चाहे थो त अव्हां खे पाक करे अव्हां ते पंहिंजी नेमत पूरी करे त मन ऐं शुक्रगुज़ार थियो ऐं अल्लाह जेका तव्हां ते नेमत कई आहे उन खे यादि करियो ऐं उन पके अंजाम खे न विसारियो जंहिंजो हुन तव्हां खां वाइदो वरितो आहे। जॾहिं अव्हां चयो हो त ॿुधोसूं ऐं अताअत क़बूल कईसूं ऐं तंहिं करे अल्लाह खां डिॼो, नाफरमानीअ खां बचो। बेशक अल्लाह दिलनि जे भेदनि यानी ॻुझनि खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ए ईमान वारो, अल्लाह कारण अदल जी शाहिदीअ ते क़ाइम रहंदड़ थियो ऐं कंहिं बि क़ौम जी दुश्मनी अव्हां खे एतिरो न उभारे या भड़काए जो अदल या इंसाफ़ न करियो। हर हाल में अदल इंसाफ़ करियो, उहो तक़वा यानी ख़ुदा तर्सीअ खे वेझो आहे ऐं अल्लाह खां डिॼो। बेशक अल्लाह अव्हां जे अमलनि खां चङी तरह बाख़बर आहे। जिन ईमान आंदो ऐं नेक कम कया, अल्लाह उन्हनि सां बख़्शिश ऐं वॾे अजर जो वाइदो कयो आहे। ऐं जिन कुफ्र कयो ऐं असांजी आयतुनि खे सरकशी, ज़िद, हसद, बुग़्ज़, नफ़ाक़ ऐं शरारतुनि सां कूड़ो कया आहियूं, उहे दोज़खी आहिनि। ए ईमान वारो, अल्लाह जे उन एहसान खे यादि करियो जॾहिं हिकु जमायत पूरो इरादो कयो हो त अव्हां ते हथ खणे, पर अल्लाह संदन हथनि खे अव्हां ते खॼण खां रोके छॾियो ऐं अल्लाह खां डिॼंदा रहो ऐं मोमिननि खे त अल्लाह ते ई भरोसो करणु घुरिजे। ऐं तहक़ीक़ अल्लाह बनी इसराइल खां पको अहद वरितो हो ऐं असां मंझां 12 सरदार मुक़रर कया हुआ ऐं अल्लाह उन्हनि खे फरमायो त मां यकीनन अव्हां सां गॾु आहियां जेकॾहिं अव्हीं निमाज़ क़ाइम कंदा रहो, ज़कात ॾींदा रहो ऐं मुंहिंजनि रसूलनि ते ईमान आणींदो ऐं संदन मदद कंदो ऐं अल्लाह खे कर्ज़े हसना ॾींदो त अव्हां जूं मदायूं ज़रूर मिटाईंदुसि, अव्हां खे ज़रूर जन्नत जे बाग़नि में दाख़िल कंदसि, हेठां नहरियूं वहनि थियूं। उन खां पोइ बि कॾहिं तव्हां मां कंहिं कुफ्र कयो सो यकीनन सही राह खां भटकी वियो, बस पोइ संदन अहद तोड़ण जे करे असां मथनि लानत कई, संदन दिलनि खे सख़्त करे छॾियोसूं। हू यानी अल्लाह जे कलाम खे उन जे असली जाइ तां बदिलाइण या मिटाइनि था ऐं जेके खे नसीहतूं कयूं वयूं हुयूं सां घणे भाङे विसारे वेठा। ऐं तू ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ किन थोरनि जे हमेशा संदन कंहिं न कंहिं ख़यानत खां वाक़िफ़ थींदो रही थो, तंहिं करे उन्हनि खे माफ़ कर ऐं संदन ख़ताउनि खे दरगुज़र कर। बेशक अल्लाह एहसान कंदड़ खे ॾाढो पसंदि करे थो ऐं असां उन्हनि खां पको वाइदो वरितो हो जेके पाण खे पक्का नसारा या ईसाई चवनि था। उन्हनि बि उन नसीहत जो या तालीम जो कुझु हिस्सो विसारे छॾियो जेके खेनि कई वई हुई, तंहिं करे असां क़यामत जे ॾींहं ताईं संदन विच में दुश्मनी ऐं कीनो विझी छॾियो ऐं जल्दी ई अल्लाह खेनि ख़बर ॾेई छॾींदो जेके हू कंदा रहंदा हुआ। ए अहले किताब, अव्हां वटि असांजो रसूल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची चुको आहे। हू जेके कुझु अव्हां किताब मां लिकाईंदा हुआ सो तव्हां लाइ खोले बयानु करे थो
थो ऐं केतिरनि ॻाल्हियुनि खे नज़र अंदाज़ दरगुज़र बि करे थो। बेशक तव्हां वटि अल्लाह जी तरफ़ खां नूर ऐं पधरो किताब क़ुरान अची चुको आहे, जंहिं जे वसीले अल्लाह संदसि रज़ा ते हलण वारनि लाइ सलामती जा रस्ता खोले छॾे थो ऐं पंहिंजे हुक्म सां उन्हनि खे कुफ्र जी ऊंधाइनि ऐं गुमराहियुनि मां कढी रोशनी में आणे थो ऐं खेनि सिधी राह इस्लाम जी तरफ़ हिदायत ऐं रहनुमाई करे थो। यकीनन उहे माण्हू कुफ्र करे चुका इन चयो त बेशक मसीह पुट मरियम ई अल्लाह आहे। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त पोइ केरु आहे जेको अल्लाह खां कंहिं बि शइ जो इख्तियार रखे थो जॾहिं हू यानी अल्लाह मसीह पुट मरियम खे हलाक करे छॾे ऐं संदसि वालिदा खे बि ऐं जेको कुझु ज़मीन में आहे तंहिंखे बि हलाक करे छॾे। आसमाननि ऐं ज़मीन ऐं जेको मंझंदि आहे उन जी बादशाही अल्लाह लाइ ई आहे, जेको चाहे ऐं जीअं चाहे सो खलके थो ऐं अल्लाह हर शइ ते पूरी तरह कादिर ऐं बस वारो आहे। यहूदी ऐं नसारा चवनि था त असां अल्लाह जा पुट ऐं संदसि प्यारा आहियूं। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खान पुछ त पोइ हू यानी अल्लाह तव्हांखे तव्हांजे गुनाहनि जे करे सज़ा छो थो ॾिए, बल्कि अव्हां बि संदसि खलकियल मखलूक मां ॿियनि वांगुरु इंसान आहियो। हू जंहिंखे घुरे थो माफ़ करे थो, जंहिंखे घुरे थो सज़ा ॾिए थो। आसमाननि ऐं ज़मीन ऐं जेको कुझु मंझंदि आहे उन जी बादशाही अल्लाह लाइ ई आहे ऐं उन ॾांहुं सभिनी खे मोटणो आहे। ए अहले किताब, बेशक तव्हां वटि असांजो रसूल अची चुको आहे, को रसूलनि जे सिलसिले बंदि थियण खां पोइ या काफ़ी वक़्फ़े खां पोइ आयो आहे। हू तव्हांखे हक़ ऐं असल दीन खोले ॿुधाए थो त जीअं तव्हां उहो न चओ असां वटि को बशारत ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ आगाह कंदड़ या तनबीह कंदड़ आयो ई कोन हो। सो हाणे तव्हां वटि बेशक उहो बशारत ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ आख़िरी ज़मान पैगंबर अची चुको आहे। अल्लाह हर शइ ते पूरी तरह वस वारो आहे। यादि करियो त जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम वारनि खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, अल्लाह जेके कुझु अव्हां ते नेमतूं ऐं एहसान कया आहिनि इन खे यादि करियो। हुन तव्हां में नबी पैदा कया ऐं अव्हां खे बादशाह हाकिम बणाई यानी आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार कयाई ऐं अव्हां खे उहो कुझु ॾिनाई जेको अॻु में जहान वारनि मां कंहिंखे बि न ॾिनो हुई यानी बादशाही नबूवत ॾिनाई। ए मुंहिंजी क़ौम वारो, उन मुक़दस ज़मीन में यानी शाम में अज़म ऐं हिम्मत सां दाख़िल थियो जेके अव्हां लाइ अल्लाह लिखी छॾियो आहे ऐं मुक़ाबिले वक़्तु पुठ ॾेई न फिरी वञिजो, न त खसारे वारा नाकाम ऐं नामुराद थी मोटंदो। चवण लॻा ए मूसा, बेशक उते त जबार ॾाढा ज़बरदस्त ताक़तवर माण्हू रहनि था ऐं असीं उन ज़मीन में हरगिज़ न दाख़िल थींदासूं जेसीं उहे उतां निकिरी न वञनि। हा, जेकॾहिं उहे उतां निकिरी विया त पोइ असीं ज़रूर दाख़िल थींदासीं। उन्हनि ॾिॾंदड़नि मां ॿ माण्हू अहिड़ा हुआ जिन खे अल्लाह पंहिंजी नेमत सां नवाज़ियो हो। उहे बुज़दिल ऐं बेहिमतनि खे चवण लॻा त उन्हनि ते दरवाज़े मां अंदरि खाही पियो, पोइ जेकॾहिं हिम्मत करे उन दरवाज़े मां दाख़िल थी वियो त तव्हां ज़रूर गालिब थींदो ऐं अल्लाह ते भरोसो रखो जेकॾहिं मोमिन आहियो। उहे ॿ शख़्स यूश बिन नून ऐं कालिब बिन यौफना हुआ, पर वरी बि हुननि चयो त ए मूसा, असां उन ज़मीन में मोर यानी असुल दाख़िल न कंदासूं जेसीं ताईं उहे उते आहिनि। तूं ॼाण, तुंहिंजो रब ॼाणे, तूं ऐं तुंहिंजो रब ॿई वञो ऐं वञी विढ़ो, असां त हिते ई वेठा आहियूं। उहो ॿुधी मूसा पंहिंजे रब खे ॿुधाईंदे चयो, ए मुंहिंजा रब, बेशक मुंहिंजो पाण ऐं पंहिंजे भाउ खां सवाइ ॿियनि ते वस नथो हले, तंहिं करे तूं असां ऐं उन्हीअ नाफ़रमान क़ौम जे विच में जुदाई यानी आख़िरी फ़ैसिलो करे छॾ। तंहिं ते अल्लाह ताला फरमायो त पोइ बेशक उहो मुल्क बैतुल मुक़द्दस 40 सालनि ताईं उन्हनि ते हराम आहे। उहे उते ई ज़मीन तीअ जे बरपट में वीरान परेशान रुलंदा रहंदा ऐं थाबा खाईंदा वतंदा। ए मूसा, पोइ तूं उन्हनि फासिकनि नाफ़रमाननि जी क़ौम ते हरगिज़ अफ़सोस ऐं दुख न कजाईं। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो उन्हनि खे आदम जे ॿिनि पुटनि हाबील ऐं काबील जी बि सची ख़बर ॿुधाए। जॾहिं उन्हनि ॿिन्ही क़ुर्बानी कई त हिकिड़ी जी क़ुर्बानी क़बूल कई वई ऐं ॿिए जी क़ुर्बानी क़बूल न कई वई। जंहिंजी क़ुर्बानी क़बूल कई वई सो काबील हो। ते हसद विचां हाबील खे चयो त आऊं तोखे ज़रूर क़त्ल कंदुसि। हाबील जवाब ॾिनुसि त अल्लाह रुगो परहेज़गारनि जी क़ुर्बानी क़बूल कंदो आहे। जेकॾहिं तूं मूंखे क़त्ल करण लाइ पंहिंजो हथ टिको कंदे त बि आऊं तुंहिंजे क़त्ल लाइ पंहिंजो हथ टिको न कंदुमि। बेशक आऊं त जहाननि जे पालणहार खां डिॼां थो। आऊं घुरां थो त मुंहिंजे गुनाह ऐं पंहिंजे गुनाह सां मोटी यानी गुनाह जो बार तूं पाण ई खणी ऐं पोइ तूं दोज़खियुनि मां थी ऐं
ज़ालिमनि जी उहा सज़ा आहे। नेठ काबिल खे संदसि नफ़्स भाउ जे क़त्ल लाइ आमादा करे विधो। पोइ हुन यानी हाबिल खे क़त्ल कयो ऐं खसारे वारनि मां थियो। पोइ अल्लाह हिकु कांव खे मोकिलियो जेको ज़मीन खोटण लॻो त जीअं हुन काबिल खे ॾेखारियो त हू पंहिंजे भाउ जी लाश खे कीअं लिकायो। इहो ॾिसी यानी काबिल चवण लॻो त अफ़सोस, आऊं हिन कांव जहिड़ो बि न थियुसि जो पंहिंजे भाउ जी लाश खे पूरे या लिकाए छॾिया हुआ। पोइ हू पशेमाननि मां थियो। उन ई करे असां बनी इसराइल ते लिखी छॾियो या लाज़िम करे छॾियो त जेको बि कंहिं इंसान जो नाहक खून कंदो या ज़मीन में फसाद बर्पा करण वारे खां सवाइ ॿिए कंहिंखे क़त्ल कंदो त उन ॼण सभिनी इंसाननि खे क़त्ल कयो। ऐं जंहिं कंहिंजी ज़िंदगी बचाई त उन ॼण सभिनी इंसाननि खे बचायो। ऐं बेशक उन्हनि यहूदियुनि वटि असांजा रसूल पधरियुनि निशाननि सां आया, पर उन हूंदे बि वाक़ई उन्हनि मां घणा मुल्क में ज़्यादती कंदड़ ऐं हद खां लंघंदड़ हुआ। जेके माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूल सां विढ़नि या जंग कनि था ऐं ज़मीन में फसाद बर्पा करण जी कोशिश में आहिनि, उन्हनि जी सज़ा फ़क़ति इहा आहे त क़त्ल कयो वञे या फाही चाढ़ी वञे या उन्हनि जा हिकु तरफ़ जा हथ ऐं ॿी तरफ़ जा पेर कपिया वञनि या खेनि मुल्क निकाली ॾिनी वञे। इहा ज़िल्लत ऐं ख़ुआरी त उन्हनि लाइ दुनिया में आहे ऐं आख़िरत में त उन्हनि लाइ अञा वॾो अज़ाब आहे। सवाइ उन्हनि जे जिन तौबा कई उन खां अॻु जो अवी मथनि ग़ालिब थियो ऐं चङीअ तरह ॼाणे छॾियो त अल्लाह यकीनन बेहद बख़्शणहार ऐं निहायती रहम करण वारो आहे। ए ईमान वारो, अल्लाह जी नाफरमानी खां बचो ऐं संदसि क़रीब थियण जो वसीलो नेक अमलनि ऐं तक़वा सां ॻोल्हियो ऐं संदसि राह में जहाद करियो, यानी तन मन धन ऐं ज़बान सां। ऐं जेके बि बातिल अक़ीदा, तागूती निज़ाम, नफ़सानी ख़्वाहिशूं, तहज़ीबी सक़ाफ़ती रंडिकूं ऐं ख़ानदानी रुकावटूं अल्लाह जे दीन क़ाइम करण में हाइल थियनि, उन्हनि खे मसमार करियो त मन अवां दीनी, दुनियावी, उखरवी, मादी ऐं रूहानी तरह कामयाब थियो। बेशक जिन कुफ्र कयो उन्हनि खे जेके कुछ ज़मीन में खज़ानो आहे सो सभु ऐं एतिरो ॿियो बि हुजे, उहो क़यामत ॾींहुं अज़ाब खां बचण लाइ फिदियो तौर ॾियनि त बि खाइनि हरगिज़ क़बूल न कयो वेंदो ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। हू खणी केतिरो बि चाहींदा त दोज़ख जी बाहि मां निकिरनि, पर उन मां कॾहिं बि निकिरी न सघंदा। उन्हनि लाइ दाइमी अज़ाब आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चोर मर्द ऐं चोर औरत ॿिन्ही जा साया हथ कराए ताईं कपियो, इहो अल्लाह तरफ़ां संदसि कए जो बदिलो आहे। इहा इबरतनाक सज़ा ॿियनि लाइ सबक़ ऐं माशरे लाइ भलाई ऐं अमन जो कारण आहे। ऐं अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जे पंहिंजे ज़ुल्म ऐं ज़्यादती करण खां पोइ चोरी खां तौबा कई ऐं पंहिंजी इस्लाह कई त यकीनन अल्लाह हुन ॾांहुं मोटे थो, यानी हुन जी तौबा क़बूल फरमाए थो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार निहायती रहम करण वारो आहे। ए इंसान, छा तूं नथो ॼाणी त बेशक अल्लाह लाइ ही आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही आहे, जंहिंखे वणेसि अज़ाब ॾिए ऐं जंहिंखे घुरे तंहिंखे माफ़ फरमाए। ऐं अल्लाह त हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि लाइ गम न कर जेके कुफ्र में डोड़ ॾिक कोशिश ऐं जल्दी करे रहिया आहिनि। पोइ खणी इहे उन्हनि मां हुजनि जेके पंहिंजे वाता चवनि था त असां ईमान आंदो आहे, पर संदनि दिलनि ईमान न आंदो आहे। या भले उन्हनि मां हुजनि जेके यहूदी बणिया आहिनि, जेके कूड़ खे कन ॾेई ॿुधंदड़ आहिनि, इन करे बि ॿुधंदड़ आहिनि यानी जासूसी कंदड़ आहिनि, त जीअं हू उन्हनि खे ॿुधाइनि जेके अञा तो वटि न आया आहिनि। ऐं इहे कलामुल्लाह खे उन जे मुनासिब ऐं सही जॻह ते हुजण बावजूद बि तब्दील कनि था ऐं माण्हुनि खे चवनि था त जेकॾहिं तव्हांखे हीअं हुकुम मिले त मञिजो ऐं जेकॾहिं हीअं न मिले त उन खां बचिजो। ऐं जंहिंखे अल्लाह ई फितने या आज़माइश में विझण जो इरादो करे त तूं अल्लाह तरफ़ उन लाइ कतई को हिदायत जो इख्तियार नथो रखी। ही उहे माण्हू आहिनि जिन जी दिलनि खे अल्लाह पाक करण नथो घुरे। उन्हनि लाइ दुनिया में बि ज़िल्लत ऐं ख़्वारी आहे ऐं आख़िरत में बि तमामु वॾो अज़ाब आहे। इहे कूड़ियूं ॻाल्हियूं कन ॾेई ॿुधण जा आदी ऐं क़बूल कंदड़ ऐं हराम खाईंदड़ आहिनि। पोइ जेकॾहिं तो वटि फ़ैसिले लाइ अचनि त वणई त फ़ैसिलो कर या वणई त खान मुंहुं मोड़, ऐं जेकॾहिं खान मुंहुं मोड़े छॾी त हू तोखे हरगिज़ को बि नुक़सान न पहुचाए सघंदा। ऐं जेकॾहिं उन्हनि जे विच में फ़ैसिलो करी त पूरे अदल ऐं इंसाफ़ सां कर। बेशक अल्लाह अदल ऐं इंसाफ़ कंदड़ सां मोहबत करे थो। ऐं हू भला तोखां कीअं था फ़ैसिलो कराई, जॾहिं त वॾनि तौरेत मौजूद आहे जंहिं में अल्लाह जो हुकुम वाज़े तौर ते लिखियो पियो आहे, पर तंहिं हूंदे बि हू उन खां फिरी वञनि था। ऐं असल ॻाल्हि हीअ आहे त उहे ईमान वारा ई न आहिनि।
बेशक असां ई तौरेत नाज़िल कयो आहे जंहिं में हिदायत ऐं नूर आहे। अल्लाह जा फरमाबरदार ऐं ताबेदार नबी यहूदीन जा उन मुताबिक ई फैसला कंदा हुआ ऐं रुबानी यानी अल्लाह वारा ऐं आलिम पिण जिन खे अल्लाह जी किताब यानी तौरेत जो निगहबान कयो वियो हो ऐं उहे उन ई किताब मथा शाहिद भी हुआ उन मौजू भी फैसला कंदा हुआ। तंहिं करे ए यहूदियों इंसाननि खां न डिॼो ऐं मूं अल्लाह खां ई डिॼो ऐं मुंहिंजी आयतुनि खे थोरे मुल्ह ते न विकिणियो ऐं जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब या हुकुम मुताबिक फैसलो न कंदा त उहे ई माण्हू काफ़िर आहिनि। ऐं उन तौरेत में असां उन्हनि लाइ लिखी छॾियो हो यानी फर्ज़ कयो हो त जान जे बदिले जान ऐं अख जे बदिले अख ऐं नक जे बदिले नक ऐं कन जे बदिले कन ऐं ॾंद जे बदिले ॾंद ऐं ज़ख़मनि जो बि बदिलो या क़सास आहे। पोइ जेकॾहिं को उन खे पंहिंजे बदिले ऐं क़सास वठण खे माफ़ करे छॾींदो त इहो संदसि लाइ संदसि गुनाहनि जो कफ़ारो हूंदो। ऐं यादि रखो त जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब या हुकुम मौजूब फ़ैसिलो न कंदा त उहे ई ज़ालिम आहिनि। ऐं उन्हनि नबियुनि जे तरीक़नि ऐं नक्शे क़दम ते असां ईसा पुटु मरियम खे मोकिलियो जेको खांसि अॻु आयल किताब तौरेत जी तस्दीक़ कंदड़ हो ऐं असां खेसि इंजील अता फरमायो जंहिं में हिदायत ऐं नूर हो ऐं तौरेत जेको खांसि अॻु हो उन जी तस्दीक़ सचो कंदड़ हो ऐं परहेज़गारनि लाइ हिदायत ऐं नसीहत हो। ऐं इंजील वारनि खे बि घुर्जे त अल्लाह उन में जेके हुकुम नाज़िल कया आहिनि उन मौजूब फैसला कनि ऐं जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब मौजूब फैसला न कंदा त उहे ई माण्हू फासिक बेदीन ऐं नाफरमान आहिनि। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तो ॾांहुं ही किताब हक़ सां नाज़िल कयो आहे जेको अॻु में नाज़िल थियल सभिनी किताबनि जी तस्दीक़ कंदड़ आहे ऐं उन्हनि ते मुहाफ़िज़ निगहबान बि आहे। तंहिं करे जेके अल्लाह नाज़िल कयो आहे उन मुताबिक तूं उन्हनि जे विच में फैसला कर ऐं जेको हक़ तो ॾांहुं आयो आहे उन खे छॾे उन्हनि यहूदियुनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कर। अवां मां हर हिकु उम्मत लाइ असां हिकु शरीयत ऐं अमल करण जो तरीक़ो मुक़ररु कयो आहे। जेकॾहिं अल्लाह चाहे हा त तव्हां सभिनी खे हिकु ई उम्मत बणाए हा मगर उहो उन लाइ आहे त जेके कुझु अव्हां खे ॾिनो अथसि उन में अव्हां खे आज़माए। तंहिं करे नेकीअ जी कमनि करण में अॻिराई करियो। अव्हां सभिनी खे आख़िर अल्लाह ॾांहुं ई मोटणो आहे। पोइ जंहिं ॻाल्हि बाबति तव्हां इख़्तिलाफ़ कंदा हुआ उन ई जे अव्हां खे ख़बर ॾींदो यानी जज़ा ऐं सज़ा ॾींदो। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि जा अल्लाह जे नाज़िल कयल हुकुम मौजूब फैसला कर ऐं उन्हनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कर ऐं उन्हनि खां बच ऐं होशियार थी मता तोखे तो ॾांहुं अल्लाह जे कंहिं मोकिलियल हुकुम खां थेड़े न विझनि। पोइ जेकॾहिं हू तोखां मुंहुं मोड़ीनि त समझी छॾ त अल्लाह खेनि संदनि किन गुनाहनि जे करे मुसीबत में विझण जो इरादो करे चुको आहे ऐं हक़ीक़त में माण्हुनि मां घणा फासिक बेदीन ऐं नाफरमान आहिनि। छा हू अञा बि जाहिलियत वारा फैसला तलबीन था मगर यकीन रखंदड़नि लाइ अल्लाह खां वधीक बहितर ऐं सुहिणो फैसलो कंदड़ ॿियो केरु थी सघे थो। ए ईमान वारो यहूदीन ऐं नसारनि खे पंहिंजो दोस्त करे न वठो यानी दोस्त न बणायो छाकाणि त उहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। पोइ अव्हां मां जेको उन्हनि खे दोस्त बणाईंदो त उहो बेशक उन्हनि मां थियो यानी उहो बि यहूदी ऐं नसारो लेखबो। बेशक अल्लाह ज़ालिम माण्हुनि खे हिदायत नसीब न कंदो आहे। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं ॾिसंदे त जिन खे दिलनि में नफ़ाक़ जो मर्ज़ आहे से उन्हनि यहूदियुनि ॾांहुं भॻा वञनि था ऐं चवनि था त असां डिॼूं था त मता असां ते को ज़माने जो फेरो यानी मुसीबत न अचे। करीब आहे जो अल्लाह तोखे फतह नसीब करे या पाण वटा को अमर नाज़िल करे या का सूरत पैदा करे। पोइ ॾिसंदे त जेके पंहिंजी दिलनि में गुझो नफ़ाक़ लिकायो थिए उन ते नादुम पशेमान ऐं शर्मिंदा थींदा। ऐं ईमान वारा यानी मोमिन संदसि ही हाल ॾिसी चवंदा त छा ही उहे आहिनि जेके अल्लाह जा ॾाढा कसम खणंदा हुआ त उहे बेशक तव्हां मुसलमाननि सां गॾु आहिनि। उन ई नफ़ाक़ जी रविश करे संदसि समूरा ऐमाल यानी रोज़ा ज़कात ऐं नमाज़ वग़ैरह चट थी विया। पोइ हू वॾे खसारे वारा थिया यानी नाकाम ऐं नामुराद रहिजी विया। ए ईमान वारो अव्हां मां जेको पंहिंजे दीन खां फिरंदो यानी मुर्तद थींदो त पोइ अल्लाह जल्द ई अहिड़ा माण्हू पैदा कंदो जिन सां हू मोहबत कंदो ऐं उहे साणस यानी अल्लाह सां मोहबत कंदा। उहे मोमिननि लाइ निहायती नरम दिल हूंदा ऐं काफ़िरनि ते निहायती सख़्त हूंदा ऐं अल्लाह जी वाट में जहाद कंदड़ हूंदा ऐं कंहिं बि मलामत कंदड़ जी मलामत खां न डिॼंदा। ऐं उहो अल्लाह जो फज़ल आहे जंहिंखे वणेसि तंहिंखे अता फरमाए थो ऐं अल्लाह निहायत कुशादगी वारो ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ए ईमान वारो अव्हां जो दोस्त फ़क़त अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं उहे मोमिन आहिनि जेके नमाज़ क़ाइम कनि था ज़कात ॾियनि था ऐं उहे रुकू यानी आजिज़ी कंदड़ आहिनि यानी हर हाल में अल्लाह
जे अॻियां खुशू ऐं खुज़ू सां निहायत नुमाणा ऐं झुकियल रहनि था। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं ईमान वारनि खे पंहिंजो दोस्त बणाए थो त उहो ई ग़ालिब थिए थो। यकीनन अल्लाह जी जमायत ई ग़ालिब थियणी आहे। ए ईमान वारो, तव्हां खां अॻे अहले किताब मां जिन माण्हुनि यहूदिन ऐं नसारनि तव्हां जे दीन खे मज़ाक ऐं तमाशो खणी बणायो आहे, उन्हनि खे ऐं काफ़िरनि खे पंहिंजो दोस्त न बणायो ऐं अल्लाह खां डिॼो ऐं संदसि नाफ़रमानी खां बचो जेकॾहिं अव्हीं मोमिन आहियो। ऐं जॾहिं अव्हां निमाज़ लाइ सॼो था यानी आज़ान ॾियो था त उन खे बि चर्चो ऐं रांदि करे वठनि था। उहो उन ई करे जो बेशक उहे बेअकुल क़ौम आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ त ए अहले किताब, छा तव्हां असां मां सवाइ हिन जे ॿियो को बि ऐब कढी सघो था जो असां अल्लाह ऐं जेके असां ॾे नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुरान ऐं जेके किताब अॻु नाज़िल थिया आहिनि उन्हनि ते ईमान था रखो। यकीनन तव्हां मां घणा नाफ़रमान ऐं बेदीन आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खे चओ त छा आऊं अव्हां खे ॿुधायां त अल्लाह वटि उन्हनि खां बि वधीक बुछड़े आक़िबत या अंजाम वारा केर आहिनि। उहे शख़्स आहिनि जिन ते अल्लाह लानत कई ऐं गज़ब कयो ऐं उन्हनि मां केतिरा ई भोलड़ा ऐं सूअर कया आहिनि। ऐं उहे जिन ताबूतनि जी इबादत या पूॼा यानी अंधी तक़लीद कई, उहे दर्जे जे लिहाज़ खां सभ खां बदतर आहिनि ऐं सिधी राह खां तमामु घणो भटकियल आहिनि। ऐं जॾहिं तव्हां वटि अचनि था त चवनि था त असां ईमान आंदो, पर हक़ीक़त में हू कुफ्र सां आया हुआ ऐं यकीनन कुफ्र ई पांद में पाए विया। ऐं जेके कुझु हू लिकाइनि था सो अल्लाह चङी तरह ॼाणे थो। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं ॾिसंदे त उन्हनि मां केतिरा ई माण्हू गुनाह ऐं ज़ुल्म करण ऐं हराम खाइण में काही पिया आहिनि। यकीनन जेके कुझु हू कनि था उहे कहिड़ा न बुछड़ा कम आहिनि। पोइ भला अल्लाह वारा यानी यहूदी आबिद बुज़ुर्ग ऐं आलिम उन्हनि खे गुनाहनि जी ॻाल्हियुनि चवण ऐं हराम खाइण खां छो नथा रोकीनि। जेके कुझु हू करे रहिया आहिनि उहो निहायत ई बुछड़ो आहे। यहूदी चवनि था त अल्लाह जो हथ तंग यानी ॿधल आहे यानी अल्लाह बख़ील आहे, पर हथ त संदन तंग आहिनि ऐं उन चवण करे मथे लानत कई वई, बल्कि हुन यानी अल्लाह जा त ॿई हथ खुलियल ऐं कुशादा आहिनि। जीअं वणंदो अथसि तीअं ख़र्च कंदो आहे ऐं जेको किताब तो ते तुंहिंजे रब तरफ़ां नाज़िल थियो आहे सो उन्हनि मां घणनि खे सरकशी ऐं कुफ्र में ज़रूर वधाईंदो ऐं असां उन्हनि जे विच में दुश्मनी ऐं कीनू क़यामत ताईं विझी छॾियो आहे। जॾहिं बि जंग लाइ बाहि भड़काइनि था त अल्लाह उन खे उझाए थो ऐं उहे मुल्क में फसाद जी कोशिश कंदा रहंदा आहिनि ऐं अल्लाह फसाद कंदड़ खे कॾहिं बि पसंदि न कंदो आहे। ॾिसो, यहूदी त अल्लाह जी लानत करे अॼु बि साॻियो हाल अथनि। ऐं जेकॾहिं अहले किताब वाकई ईमान आणनि हा ऐं परहेज़गार थियनि हा ऐं नाफ़रमानियुनि खां बचनि हा त असां संदनि बुरायूं ऐं गुनाह ज़रूर मेटे छॾियूं हा ऐं खेनि नेमतुनि सां भरियल बाग़नि में ज़रूर दाख़िल करियूं हा। ऐं जेकॾहिं उहे वाकई तौरेत ऐं इंजील ऐं जेकी संदसि रब वटां नाज़िल थियो आहे उन ते क़ाइम रहनि हा त उहे ज़रूर पंहिंजे मथां आसमान मां ऐं पंहिंजे पेरनि जे हेठियां ज़मीन मां रोज़ी खाईनि हा। जेतोणीकि उन्हनि मां हिकु जमायत विच थिरी यानी सिधी राह ते आहे, पर उन्हनि मां अक्सर जेके कुझु कनि था सो बुछड़ो आहे। ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको कुझु तुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां तोखे नाज़िल थियो आहे उहो ॿियनि ताईं पहुचाए ऐं दुश्मननि जी मुखालिफ़त जी कुझु बि परवाह न कर। ऐं जेकॾहिं तूं ईअं न कयो त तो उन जो पैगाम न पहुचायो यानी तो अल्लाह जी अता कयल रिसालत जो हक़ अदा न कयो ऐं अल्लाह तोखे माण्हुनि खां बचाईंदो, पनाह ॾींदो। यानी हाणे तूं हर इंसानी शिर खां महफ़ूज़ रहंदे ऐं तोखे को बि नुक़सान न पहुचाए सघंदो ऐं न वरी काफ़िरनि जूं साज़िशूं तोखे ज़रर पहुचाए सघंदियूं। बेशक अल्लाह काफ़िर क़ौम खे हिदायत सिधी राह नसीब न कंदो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहले किताब खे चओ त अव्हां कंहिं बि राह यानी कंहिं बि शइ ऐं कंहिं बि दीन ते न आहियो जेसी ताईं अव्हां तौरेत ऐं इंजील ऐं जेकी तव्हां ॾांहुं तव्हां जे रब तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे उन ते पूरी तरह अमल करे उन खे क़ाइम न करियो। ऐं जेके तुंहिंजे रब तो ॾांहुं नाज़िल कयो आहे उन्हनि काफ़िरनि जी सरकशी ऐं कुफ्र में ज़रूर इज़ाफ़ो कंदो। तंहिं करे तूं उन ई काफ़िर क़ौम जी हालत ते अफ़सोस न कर। तहक़ीक़ जिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके उन ते नाज़िल थियो उन ते ईमान आंदो, उहे खणी यहूदी हुजनि या साबई हुजनि या ईसाई,
जेको बि अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आणींदो ऐं नेक अमल कंदो त उन्हनि लाइ कंहिं बि क़िस्म जो खौफ़ भउ या डप डाव न आहे ऐं न उहे गमगीन थींदा। हिन आयत खे सम्झण लाइ ॾिसो सूरह बकरा जी 62 आयत नंबर। बेशक असां बनी इसराइल खां पक्को वाइदो वरितो हो त हू ईमान अमल ऐं रसूल जी अताअत ऐं नुसरत जा पाबंद रहंदा ऐं उन्हनि लाइ मुसलसल केतिरा ई पैगंबर मोकिलियासीं। पोइ जॾहिं बि वटनि को रसूल अहिड़े हुकुम सां आयो जेको संदन मर्ज़ीअ या दिलि नथे चाहियो त यहूदियुनि किन रसूलनि खे कूड़ो कयो ऐं किन नबियुनि खे क़त्ल कयो ऐं उन्हनि गुमान कयो हो त उन्हनि जी का बि आज़माइश न थींदी। उन करे हू अंधा ऐं ॿोड़ा बणिजी विया। वरी बि अल्लाह खेनि माफ़ कयो, लेकिन पोइ बि मंझाइनि घणा वेतर बुग़्ज़ कीनी हसद ऐं नफ़ाक़ जे करे हक़ खां अंधा ऐं ॿोड़ा थिया। अल्लाह संदन करतूतनि खे चङी तरह ॾिसी रहियो आहे। बेशक उहे कुफ्र करे चुका जिन चयो त मरियम जो पुट मसीह त अल्लाह आहे, पर याद रहे त मसीह खुद चयो हो त ए यहूदियों अल्लाह जी बंदगी करियो जेको मुंहिंजो बि रब आहे ऐं अव्हां जो बि रब आहे। बेशक जंहिं बि अल्लाह सां कंहिंखे शरीक कयो उन ते अल्लाह यकीनन जन्नत हराम करे छॾी आहे ऐं उन जी जाइ दोज़ख आहे। अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार न हूंदो। यकीनन उहे बि काफ़िर थी चुका जिन चयो त टिन मां टियों आहे, यानी ईसाईन जे अक़ीदे मुताबिक पीउ पुट ऐं पाकरो या अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम ऐं बीबी मरियम इलाह यानी महबूद आहिनि। हालांकि हिकु अल्लाह या हिकु महबूद खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे ऐं जेकॾहिं उहे माण्हू उन चवण खां बाज़ न आया त मंझाइनि जिन कुफ्र कयो आहे तिन खे ज़रूर ॾुखोईंदड़ अज़ाब पहुचंदो। पोइ छो न त अल्लाह जे दर तौबा कनि ऐं खाइसि माफ़ी तलब कनि ऐं अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। मरियम जो पुट मसीह सवाइ हिकु रसूल जे ॿियो कुझु बि न आहे। यकीनन खाइसि अॻु ॿिया केतिरा ई रसूल गुज़री चुका आहिनि ऐं संदन वालिदा हिकु सची बानी हुई। उहे ॿई ॿियनि इंसाननि वांगुरु ताम खाईंदा पीअंदा हुआ ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिस त असां उन्हनि लाइ कीअं न निशानियूं हक़ीक़तूं ऐं दलील बयान करियूं था, पर पोइ बि हू केॾांहुं जो केॾांहुं उबता फेराया ऐं भटकाए पिया वञनि या संदन मत मारी वञे थी। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त छा तव्हां अल्लाह खां सवाइ उन्हनि जी इबादत करियो था जिन खे न कि तव्हां लाइ को नुक़सान जो इख्तियार आहे ऐं न वरी के नफ़े जो, ऐं अल्लाह ई खूब ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ए अहले किताब पंहिंजे दीन में नाहक वधाव न करियो ऐं न उन्हनि माण्हुनि या क़ौमुनि जी ख़्वाहिशनि जी ताबेदारी करियो जेकी अॻु में आई ऐं न रुगो पाण गुमराह थी चुका आहिनि पर ॿियनि केतिरनि खे बि पिणु गुमराह कयो अथनि ऐं हू सिधी राह खां गुमराह थी विया या भटकी विया आहिनि। यहूदियुनि मां जिन कुफ्र कयो उन्हनि ते दाऊद ऐं मरियम जे पुट ईसा अलैहिस्सलाम वाता संदन उन्हीअ रविश करे लानत कई वई छाकाणि त हुननि सरकशी ऐं नाफरमानी कई ऐं हू हद खां लंघंदड़ हुआ ऐं हू जेके किना कम कंदा हुआ तिन खां हिक ॿिए खे असुल न रोकींदा हुआ ऐं इहा ज़रूर हिकु ख़राब रविश हुई जेका हुननि इख्तियार कई हुई। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि मां घणनि माण्हुनि खे ॾिसंदे त हू काफ़िरनि सां दोस्ती रखनि था ऐं संदन मदद ऐं पुठ भराई कनि था। यकीनन उहो बुछड़ो अमल आहे जेको हुननि पंहिंजे पाण लाइ अॻिते मोकिलियो आहे। उन करे अल्लाह मथनि सख़्त ॾमरियो ऐं हू हमेशा अज़ाब में रहण वारा आहिनि। हा जेकॾहिं इहे माण्हू सच पच अल्लाह ते ऐं नबीअ ते ऐं जेके कुझु मथनि नाज़िल कयो वियो आहे यानी क़ुरान ते ईमान आणीनि हा त उन्हनि काफ़िरनि खे साथी ऐं मददगार करे न वठनि हा त उन्हनि लाइ ॾाढो चङो हो, पर उन्हनि मां केतिरा ई फासिक नाफरमान ऐं बेदीन आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू वाकई ईमान वारनि सां अदावत या दुश्मनी में सभिनी माण्हुनि खां ज़्यादा सख़्त यहूदियुनि ऐं मुशरिकनि खे ॾिसंदे ऐं मोमिननि सां दोस्तीअ में सभ खां वेझो ऐं क़रीब सिर्फ़ उन्हनि खे ॾिसंदे जिन चयो त बेशक असां नसारा आहियूं ऐं इहो उन करे जो उन्हनि में यकीनन के पादरी ऐं राहिब आहिनि ऐं उन्हनि इबादत गुज़ार आलिमनि ऐं ज़ाहिदनि में वॾाई ऐं तकब्बुर न आहे। ऐं जॾहिं हू क़ुरान ॿुधनि था जेको रसूल ते नाज़िल कयो वियो आहे त तू ॾिसंदे त हक़ शनासीअ जे करे संदन नेड़नि मां बेइख्तियार ॻोढ़ा गड़ी पवनि था ऐं इहो चवनि था त ए असांजा परवरदिगार असां हिन कलाम ऐं जंहिं ते इहो कलाम नाज़िल थियो आहे यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो, तंहिं करे असांखे उन बरहक़ चवंदड़ शाहिदनि में लिख। ऐं पिणु चवनि था त आख़िर असां अल्लाह ते छो न ईमान आणियूं ऐं जेके बि हक़ असां वटि आयो आहे उनखे छो न मञियूं ऐं असां त इहा उमेद रखूं था त असांजो रब असांखे सालिहनि
माण्हुनि में दाख़िल या शामिल कंदो। पोइ अल्लाह संदन उन ई चवण ते खेनि अहिड़ा बाग़ अता फरमाया जिन जे हेठां नहरियूं वहनि थियूं, उहे उन्हनि में हमेशा रहण वारा हूंदा। ऐं इहो ई अजूरो आहे मुहसिनीन यानी नेकोकारनि लाइ। ऐं जिन कुफ्र कयो ऐं हसद, तकब्बुर, नफाक ऐं बुग़्ज़ जे करे असांजी आयतुनि खे कूड़ो कयाऊं, उहे दोज़खी आहिनि। ए ईमान वारो जेके पाक शयूं अव्हां लाइ अल्लाह हलाल कयूं आहिनि, उन्हनि खे हराम न कयो ऐं हद खां न लंघो। बेशक अल्लाह हद लंघंदड़ ऐं ज़्यादती कंदड़ खे पसंद नथो करे। जेको कुछ हलाल ऐं पाक रिज़्क़ अव्हां खे अता कयो आहे, सो ख़ुशी सां खाओ पीओ ऐं उन अल्लाह खां ॾिजो ऐं संदसि नाफ़रमानीअ खां बचो जंहिं ते अव्हां ईमान आंदो आहे। अव्हां जे अजाया या बिना इरादे खयल कसमनि ते अल्लाह अव्हां जी पकड़ नथो करे, पर जेकॾहिं पके इरादे सां कसम खणो था त पोइ उन्हनि में तव्हां जी पकड़ कंदो। अहिड़नि कसम भञण जो कफ़ारो या ॾंड 10 मिस्कीननि खे विच थरो खाधो खाराइणो आहे, जेको अव्हीं पंहिंजे अयाल या घर वारनि खे खारायो था, या उन्हनि खे कपड़ा ॾियण या हिकु गुलाम खे आज़ाद कराइण आहे। ऐं जंहिंखे उहा वुसत या ताक़त न हुजे त पोइ 3 ॾींहं लगातार रोज़ा रखे, ऐं उहो कफ़ारो आहे तव्हां जे कसमनि खणण जो। जॾहिं अव्हां कसम खणो ऐं पोइ उनखे भञो, तंहिं करे पंहिंजे कसमनि जी हिफ़ाज़त करियो। अहिड़ीअ तरह अल्लाह पंहिंजूं आयतूं अव्हां लाइ खोले खोले बयान करे थो त मन अव्हां शुक्रगुज़ार थियो। ए ईमान वारो, बेशक शराब, जुआ ऐं आस्ताना जिते बातिल महबूदनि जा निशान ऐं बुत हुजनि, ऐं ढारा, सूरतूं, सटो ऐं लाटरी नापाक ऐं गंदा ऐं पलीत शैतानी कम आहिनि, उन्हनि खां पासो करियो यानी बचो त मन ही कामयाब थियो। बेशक शैतान त इहो ई चाहे थो त शराब ऐं जुआ जे वसीले अव्हां जे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ विझे ऐं तव्हां खे अल्लाह जी याद ऐं निमाज़ खां रोके छॾे। पोइ ॿुधायो, छा तव्हां अञा बि उन्हनि शैतानी ॻाल्हियुनि खां बाज़ न ईंदो? ऐं अल्लाह जी अताअत करियो ऐं रसूल जी अताअत करियो ऐं नाफ़रमानी खां बचो। जेकॾहिं तव्हां अल्लाह ऐं संदसि रसूल जे हुक्मनि खां मुंहुं मोड़ियो त पोइ यादि रखो त असांजे रसूल ते फ़क़त पैगाम पहुचाइण जी पधरी ज़िमेवारी आहे। अक़ीदे ऐं अमल जे मैदान में सुरख़रू थियण तव्हां जो कमु आहे। पोइ जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक कम करण लॻा, उन्हनि जेके अॻु खाधो पीतो हो उन जो मथनि गुनाह न आहे। जॾहिं अॻिते लाइ हू परहेज़गार थिया ऐं ईमान आंदाऊं ऐं नेक कम कयायूं ऐं नाफ़रमानीअ खां बचिया, ईमान ते क़ाइम रहिया ऐं वधीक परहेज़गार थिया ऐं सुहिणे रविश इख्तियार कयायूं, ऐं अल्लाह अहिड़नि भलारनि ऐं नेकोकारनि सां मोहबत कंदड़ आहे। ए ईमान वारो, अल्लाह कंहिं शिकार करण खां अव्हां खे ज़रूर परखंदो, ख़ासि तर उन शिकार लाइ जेको बिल्कुलु तव्हां जे हथनि जे वेझो ऐं नेज़नि जी मार में हूंदो। इहो ॼाणण यानी ज़ाहिर करण लाइ त तव्हां मां केरु थो खाइसि पर पुट ढिॾे, यानी अकेले में जॾहिं जंगल में अव्हां खे केरु बि न ॾिसण वारो हुजे, उते जेकॾहिं अव्हां अल्लाह जे डप खां पाण खे रोकियो त पोइ तव्हां उन जो हुकुम मञियो, पर जंहिं उन तनबीह खां पोइ अल्लाह जे मुक़रर कयल हदुनि खे ओरांघियो, तंहिं लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ए ईमान वारो, अव्हीं इहराम जी हालत में शिकार न करियो। जेको तव्हां मां ॼाणी वाणी शिकार कंदो त तव्हां ते उन मारियल जानवर जे बदिले अहिड़ो जानवर जेको तव्हां मां कंहिं बि 2 मोतबर शख़्स मुक़रर कनि, यानी फिदिये या एवज़ तौर कुर्बान करणो आहे। ऐं इहा कुर्बानी नज़र तौर काबे पहुचाइणी आहे, यानी इहा कुर्बानी हरम जे हदुनि अंदर करणी आहे, या वरी उन जो कफ़ारो मिस्कीननि खे खाधो खाराइण आहे, या उन जे बराबर रोज़ा रखणा आहिनि। केतिरनि मिस्कीननि खे खाधो खाराए या केतिरा रोज़ा रखे, इहो ॿिनि अमीननि जे फ़ैसिले ते आहे। ऐं इहो इन लाइ आहे त हू पंहिंजी कई जो मज़ो चखे। जेकी कुझु अॻु में थी गुज़रियो सो अल्लाह माफ़ कयो, पर जेकॾहिं कंहिं उन खे दोहरायो त अल्लाह उन खां इंतकाम यानी बदिलो वठंदो। ऐं यादि रखो त अल्लाह सभु कंहिं ते ज़बरदस्त ग़ालिब ऐं इंतकाम वठंदड़ आहे। दरियाव या समुंड जो शिकार अव्हां लाइ एहराम जी हालत में बि हलाल कयो वियो आहे, ऐं उन जो खाइण तव्हां लाइ ऐं मुसाफ़िरनि लाइ नफ़े बख़्श आहे। पर ख़ुश्की जो शिकार जेसी ताईं एहराम जी हालत में हो तेसी ताईं हराम कयो वियो आहे, ऐं अल्लाह जी नाफ़रमानी खां ढिॾो जंहिं ॾांहुं तव्हां सभु हाज़िर यानी पेश या गॾु कया वेंदव। अल्लाह तेज़ीम यानी इज़त वारे घर काबे खे इंसाननि लाइ गॾु थियण जो मर्कज़ बणायो आहे, ऐं तेज़ीम वारे महीने यानी ज़ुल हज ऐं काबे ॾांहुं मोकिलियल कुर्बानी जे जानवरनि ऐं कलायत खे यानी कुर्बानी जा मख़सूस जानवर जिन खे ॻिचीअ में गाना या पट्टा ॿधल हुजनि, माण्हुनि जे एहतराम करण जो ज़रियो ऐं सबब बणायो। इहो हिन लाइ त जीअं अव्हां ॼाणो त जेकी आसमाननि में ऐं ज़मीन में आहे
सो सब अल्लाह ॼाणींदड़ आहे ऐं यकीनन अल्लाह हर शइ खे हर हंध ऐं हर वक्त चङी तरह ॼाणींदड़ आहे। इंसानो ऐं जिनो हिन ॻाल्हि खे चङी तरह समझी छॾियो त बेशक अल्लाह सज़ा ॾियण में बि ॾाढो सख़्त आहे ऐं बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान पिण आहे। रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सिर्फ़ पैगाम पहुचाइण आहे ऐं अल्लाह ॼाणे थो जेकी तव्हां ज़ाहिर करियो था ऐं जेके लिकायो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि माण्हुनि खे चओ त पलीत ऐं पाक बराबर थी नथा सघनि जेतोणीक नापाक या खबीस जी घणाई ऐं कसरत। ए ॿुधंदड़ तोखे हैरानी में छो न विझे या तोखे वणंदड़ ऐं खुशनुमा छो न लॻे। ए अक़लमंदो अल्लाह जे हुक्मनि जी नाफ़रमानी खां ढियो तमन्ना अव्हां कामयाब थियो। ए मोमिनो एड़िन ॻाल्हियुनि बाबति सवाल न करियो जिन जी हक़ीक़त जेकॾहिं अव्हां ते ज़ाहिर थिए त अव्हां खे ॾुखी बुरी ऐं नागवार लॻे ऐं तकलीफ़ थिए ऐं जेकॾहिं क़ुरान नाज़िल थियण वक़्तु उन्हनि बाबति सवाल कंदो त उहे तव्हां ते ज़ाहिर कयूं वेंदियूं। हींअर त अल्लाह अव्हां खे इहो दरगुज़र करे थो पर आइंदा लाइ ईअं न कंदा करियो। यकीनन अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायती बुर्दबार आहे। तव्हां खागिन क़ौमनि बि ईअं सवाल पुछिया हुआ जॾहिं उन्हनि ॻाल्हियुनि जी हक़ीक़त उन्हनि ते खुली त फिरी काफ़िर थी विया। अल्लाह न की बहीरा खे मुक़रर कयो आहे न की साहिबा ऐं न वसीला ऐं न हाम खे पर जिन कुफ्र कयो आहे उहे अल्लाह ते तोहमतूं मड़ीनि था ऐं उन्हनि मां अक्सर बेअकुल आहिनि। ऐं जॾहिं खेनि चयो वञे थो त अचो उन ॾांहुं जेकी अल्लाह नाज़िल कयो आहे ऐं रुजू करियो रसूल ॾांहुं त चवनि था त असां लाइ बसि उहो ई काफ़ी आहे जंहिं ते असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे हलंदे ॾिठो आहे। छा उन जे बावजूद बि उन्हनि जी पैरवी कंदा जो संदन अबा ॾाॾा बि कुझु न ॼाणींदा हुआ ऐं न वरी हिदायत याफ़्ता हुआ। ए ईमान वारो अवी पंहिंजी जिंद जाननि जी ॻणती ऐं फिक्र करियो। जेकॾहिं अवी सिधी राह ते हलंदो त को बि गुमराह अव्हां खे नुक़सान नथो पहुचाए सघे। यादि रखो त तव्हां सभिनी खे हिकु ॾींहुं पंहिंजे अल्लाह ॾांहुं मोटणो आहे पोइ उन ॾींहुं हू तव्हां खे सभु ख़बर ॾींदो जेको कुझु अव्हां कंदा हुआ। ए ईमान वारो जॾहिं अव्हां मां कंहिंजी मौत जी घड़ी अची पहुचे त वसियत करण वक़्तु पाण मां यानी मुसलमाननि मां ॿ मोतबर यानी आदिल दीनदार सच्चा ऐं भरोसे लाइक शाहिद कयो। या जेकॾहिं अवी सफ़र में हुजो ऐं मौत जी मुसीबत अची कड़के ऐं मुसलमान शाहिद न मिलनि त ॿिया ॿ तव्हां खां सवाइ गैर क़ौम शाहिद करियो। जेकॾहिं अव्हां खे उन्हनि जी शाहिदी में कुझु शक हुजे त उन्हनि खे मस्जिद में असर या विचीअ जी निमाज़ खां पोइ रोकियो यानी झलियो ऐं उहे ॿई अल्लाह जो कसम खणी चवनि त असां पंहिंजी शहादत जे बदिले का बि बाहि न वठंदासूं तोड़े खणी जंहिं ते असां शाहिद बढ़िया आहियूं। इहो असांजो माइट छो न हुजे ऐं न की अल्लाह कारण शाहिदी लिकाईंदासूं ऐं जे शाहिदी लिकाईसीं त उन वक़्तु बेशक असीं ज़रूर गुनाहगारनि मां थींदासूं। पर जे मालूम थिए त उहे ॿई यानी पहिरियां ॿई शायदि कूड़ ॻाल्हाए या हक़ तलफ़ी करे गुनाहगार थी चुका आहिनि त उन्हनि जी जाइ ते ॿिया ॿ गवाह उन्हनि मां शाहिदी ॾियनि जिन जो हक़ दॿायल आहे या हक़ तलफ़ी कई वई आहे ऐं ॿई मैयत जा वेझा माइट हुजनि ऐं ही ॿई नवां शाहिद अल्लाह जो कसम खणी चवनि त असांजी शाहिदी अॻी शाहिदनि जी शाहिदी खां वधीक सची आहे ऐं असां ज़्यादती न कई आहे ऐं जे असां ईअं कयो त उन वक़्तु बेशक असां ज़रूर ज़ालिमनि मां थींदासूं। अहिड़ी तरह इहा उमेद करे सघिजे थी त उहे यानी पहिरियां शाहिद ठीक शाहिदी ॾींदा ऐं खेनि डप थींदो त हिननि जे कसमनि खां पोइ ॿियनि जे कसमनि सां उन्हनि खे रद्द कयो वेंदो यानी खेनि वरी को बि शाहिद न कंदो ऐं न वरी खेनि आदिल मोतबर या भरोसे लाइक समझंदो। तंहिं करे अल्लाह जी नाफ़रमानी खां ढियो ऐं चङी तरह ॿुधी छॾियो त अल्लाह फासिकनि नाफ़रमाननि ऐं ज़ालिमनि खे कॾहिं बि हिदायत नथो ॾिए। उन ई ॾींहुं जॾहिं अल्लाह सभिनी रसूलनि खे गॾु कंदो पोइ उन्हनि खां पुछंदो त तव्हां खे तव्हांजी उम्मतुनि तरफ़ां दावत दीन ते कहिड़ो जवाब ॾिनो वियो हो। सभई रसूल अर्ज़ कंदा त असां खे त का ख़बर न आहे। यकीनन इहो तुंहिंजी हस्ती जो शान आहे जो तूं ई गैब खे चङी तरह ॼाणींदड़ आहीं यानी ए अल्लाह तूं ई सभु कुझु ॼाणींदड़ आहीं त असांजी उम्मतुनि दीन जी दावत लाइ छा कयो दीन किथे किथे पहुतो ऐं नतीजो छा निकितो असां खे उन जो इल्म बि न आहे
ऐं पिण उन ई ॾींहुं जॾहिं अल्लाह चवंदो त ए ईसा पुट मरियम जा पाण ते ऐं पंहिंजी माउ ते मुंहिंजूं नेमतूं यादि कर जॾहिं मूं तुंहिंजी पाक रूह जिब्रील सां ताईद ऐं मदद कई तूं माण्हुनि सां नए ॼावल ॿार जी हैसियत में पींघे में बि ॻाल्हायो ऐं वॾी उमिरि ते पहुची बि ऐं जॾहिं मूं तोखे किताब ऐं हिकमत ऐं तौरेत ऐं इंजील सेखारियो ऐं इहो बि यादि कर जॾहिं तूं मुंहिंजे हुक्म सां मिटीअ मां पखीअ जी शक्ल ठाहे हुन में फूक ॾींदो हुए त उहो मुंहिंजे हुक्म सां पखी थी उॾामंदो हो ऐं ॼाए ॼम खां अंधे ऐं कोढ़ वारे मरीज़ खे चङो भलो कंदो हुए ऐं जॾहिं तूं मुअल खे मुंहिंजे हुक्म सां जीअरो कंदो हुए ऐं ए ईसा यादि कर त मूं तोखे यहूदियुनि जे शर ऐं साज़िश खां बचायो जॾहिं तूं हुननि वटि पधरियूं साफ़ ऐं चिटियूं निशानियुनि सां आयो हुए ऐं उन्हनि मां जिन कुफ्र कयो तिन चयो त हीअ पधरी जादू खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे ऐं जॾहिं मूं ईसा ते ईमान आणींदड़ जमायत हवारियुनि ॾांहुं वही अलकाउ या इल्हाम कयो हो त मूं ते ऐं मुंहिंजे रसूल ईसा ते ईमान आणीनि त उन्हनि चयो त असां ईमान आंदो ऐं ए ईसा अलैहिस्सलाम तूं शाहिद हुजजा त असीं बेशक मुसलमान ताबेदार ऐं फरमाबरदार आहियूं ऐं यादि करे जॾहिं हवारियुनि चयो त ए ईसा पुट मरियम जा छा तुंहिंजो रब इहा ताक़त रखे थो यानी ईअं करे सघे थो त असां ते आसमान मां ताम जो खूंचो यानी दस्तरखान नाज़िल करे ईसा चयो अल्लाह खां डिॼो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो तंहिं ते हवारियुनि चयो असीं बसि इहो घुरूं था त उन खूंचे या दस्तरखान मां खाधो खाऊं ऐं असांजो दिलूं मुतमिन थियनि ऐं असां यकीन करियूं त वाकई असांखे सच चयो अथई ऐं असीं उन ते शाहिदनि मां थी वञूं तॾहिं ईसा पुट मरियम जे दुआ घुरी त ए अल्लाह असांजा पालणहार असां ते आसमान मां हिकु खूंचो यानी दस्तरखान नाज़िल फरमाए जेको असां लाइ ऐं असांजे अॻिन ऐं पोयनि लाइ ईद यानी ख़ुशीअ जो यादगार ॾींहुं बणिजी वञे ऐं तुंहिंजे पारां हिकु निशानी बणिजे ऐं असांखे रिज़्क़ अता फरमाए ऐं बेशक तूं ई बहितरीन राज़िक़ आहीं अल्लाह फरमाए त पोइ उनखे ज़रूर अव्हां ते नाज़िल कंदसि पर उन खां पोइ अव्हां मां जेको बि कुफ्र कंदो उनखे यकीनन अहिड़ो अज़ाब ॾींदुसि जो जहान वारनि मां कंहिंखे बि अहिड़ो अज़ाब न ॾींदुसि ऐं जॾहिं उहे एहसान यादि ॾियारींदे अल्लाह ईसा खे क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो त ए ईसा पुट मरियम जा छा तो माण्हुनि खे चयो हो त अल्लाह खां सवाइ मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे बि ॿ माबूद करे वठो ईसा चवंदो त ए मुंहिंजा रब तूं पाक आहीं भला आउं कीअं अहिड़ी ॻाल्हि चवंदुसि जंहिंजे चवण जो मूंखे को बि हक़ न आहे जेकॾहिं मूं ईअं चयो हूंदो त उहो ज़रूर तुंहिंजे इल्म में हूंदो ऐं जेकी मुंहिंजी दिलि में आहे सो सभु तूं ॼाणी थो ऐं जेके तुंहिंजे मन में आहे सो आउं कुझु बि नथो ॼाणा बेशक तूं ई गैब जूं समूरियूं ॻाल्हियूं चङी तरह ॼाणींदड़ आहीं मूं उन्हनि खे ॿियो कुझु बि न चयो हो सवाइ उन जे जंहिंजो मूंखे तो हुकुम ॾिनो हो त अल्लाह जी इबादत करियो जेको मुंहिंजो बि रब आहे ऐं तव्हांजो बि रब आहे ऐं जेसीं ताईं आउं मंझंदि हुयुसि तेसीं ताईं उन्हनि खे ॾिसंदो रहियसि ऐं जॾहिं तूं मूंखे पाण ॾांहुं खणी वरितो त तूं ई मथे निगहबान हुए ऐं बेशक तूं ई हर शइ ते नज़र रखंदड़ ऐं गवाह आहीं जेकॾहिं तूं उन्हनि खे अज़ाब ॾींदे त उहे तुंहिंजा बाना आहिनि पर जे तूं उन्हनि खे बख़्शे छॾी त बेशक तूं ई ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहीं अल्लाह फरमाईंदो त ही उहो ॾींहुं आहे जंहिं में सचनि खे संदन सचाई फ़ाइदो ॾींदी उन्हनि लाइ बाग़ आहिनि जे हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं उन्हनि में उहे हमेशा रहंदा अल्लाह उन्हनि खां राज़ी थियो ऐं उहे हुन यानी अल्लाह खां राज़ी थिया इहा ई वॾी कामयाबी आहे आसमाननि ऐं ज़मीन में ऐं जेकी कुझु मंझंदि आहे तंहिंजी बादशाही अल्लाह लाइ ई आहे ऐं हू हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहे।